अजीब ॻाल्हि आहे, हिकु अदाकारा रूबी अली हिननि जे मुआशिरे खे बिगाड़े थी। मां रूबी अलीअ जी सपोर्ट नथो कयां, पर इंसाफ़ जी ॻाल्हि उहा त जेका क़ौम इंग्लिश मूवीज़ खां वठी करे बॉलीवुड मद्रासी फिल्मनि खां ॿाहिरि निकिरे कोन थी ऐं दावा वरी इस्लाम ते हलण जी थी करे। VPN जिते ॿिया मुल्क कंहिं कंडीशन जे करे इस्तेमालु कंदा आहिनि, हिते वरी उहे VPN ऐप सेक्सुअली फिल्मूं ॾिसण जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जेको मुआशिरो गाना गीत इंडिया जा ॿुधण खां सवाइ रही नथो सघे, उन मुआशिरे खे वरी ख़तरो हिकु रूबी अलीअ मां थियो आहे। पहिरियां पंहिंजे पूरे मुआशिरे ते नज़र फेरायो त किथे वञी पहुतो आहे। जेको हिते मुआशिरे खे उनजो लिकियल रूप ॾेखारे थो, उहो गुनहगार आहे। बाक़ी जेकी पर्दे में रही करे किरियल कमु कनि था, उहे सही आहिनि। अजीब सोच आहे। हाणे रूबी अलीअ मां इस्लाम खे बि ख़तरो थियो आहे त मुआशिरे खे बि। हिकु एक्टर आर्टिस्ट उनजो कमु छा हूंदो आहे, उनखे पंहिंजी अदाकारी करणु ॾियो। अगरि मुआशिरो तव्हांखे सुधारणो आहे त मुआशिरे में घुमी ॾिसो त रूबी अली खां वधीक तव्हांखे माण्हू मिलंदा जेकी पर्दे जे पोयां वेठा आहिनि। मुआशिरो एतिरो ख़ौफ़ज़दा छो आहे पंहिंजी असलियत साम्हूं अचण ते? अगरि जे हिन गाने में कंहिंखे तकलीफ़ आहे या रूबी अली जी वीडियो ॾिसण में कंहिंखे तकलीफ़ आहे त महिरबानी करे उहा वीडियो ॾिसो न। उन्हनि माण्हुनि जे घरनि में इंडियन चैनल हलनि था जंहिं ते हिन खां वधीक घटिया गाना हलाया वञनि था, पर उते कंहिंखे एतिराज़ न आहे। पंहिंजा कमेंट्स, पंहिंजी राय कंहिं सुठे कम में आणियो। ॿिया बि घणेई मसइला आहिनि सिंध में। पाणीअ जी खोट आहे सिंध में। सिंध जे हक़नि ते हमिलो थी रहियो आहे। छा इहा क़ौम उन्हनि ते कॾहिं ॻाल्हाईंदी?